नाज़रीन, सच्चाई न्यूज़ जी 7वीं सालगिरह तकरीब ज़िले शिकारपुर जे शहर मदईअ में सच्चाई न्यूज़ हेड ऑफिस वेझो एक लान में शायाने शान तरीक़े से मल्हाई वई। हिन पुरवकार ऐं अज़ीम शान सालगिरह तकरीब में ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ऐं अॻूणे ज़िले शिकारपुर जे नायब नाज़िम तकी अब्बास कमारियो ख़ुसूसी शिरकत कई। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जो तकरीब में पहुचण ते संदन जो गुलन जी वर्खा से शानदार ऐं वालिहाना इस्तक़बाल कयो वियो। तकरीब में सालगिरह की मुनासिबत से सच्चाई न्यूज़ जो केक पिणु कटियो वियो। सच्चाई न्यूज़ जे चीफ एग्जीक्यूटिव कमांडो पंवर सालगिरह तकरीब में शिरकत कंदड़ मेहमानान गिरामी ऐं दोस्त अहबाबन जो शुक्रियो अदा कयो। हिन वक्त सच्चाई न्यूज़ जो चीफ एग्जीक्यूटिव कमांडो पंवर ज़िले शिकारपुर के चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो के सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे, जॾहिं त अमीर बख़्श जूणे जो तकी अब्बास कमारियो के अजरक जो तोहफ़ो पेश कयो। उते तौफ़ीक़ जतोई गस्टा अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा पंवर के अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे, जॾहिं त साफ़ी इलाही बख़्श भुट्टो ऐं डॉक्टर नियाज़ पंवर पिणु महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। जी नाज़रीन, हिन वक़्तु ज़ख़्मी रशीद ॿार के अमीर बख़्श जूणे जो अजरक जो तोहफ़ो पेश करे रहियो आहे। हिन वक़्तु तकरीब के सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ख़िताब करे रहियो आहे। दोस्तनि ते कावड़बा बि आहिनि ऐं रंज बि रहंदा आहिनि, पर मां सच्चाई न्यूज़ खे जेको ॾिठो आहे त उहो कंहिंजी बि सिंधीअ में चइजे परवाह न कंदे उहो लिखंदो ज़रूरु आहे ऐं काफ़ी हद ताईं मां हुनखे ॾिठो आहे त चङो लिखंदो आहे ऐं सचु लिखंदो आहे। त इन करे उन दोस्त जी जेको सचु लिखे ऐं अॻिते वधण जी कोशिशि करे त उनजी हिमत अफ़ज़ाई कजे ऐं उन सां गॾिजी बीहिजे। त इन करे हमेशह जेको आहे सच्चाई न्यूज़ जो दोस्त असांजे हिन लिखियो ऐं पढ़ियो जेको आहे ॼाण ॿुधाईंदो आहे उहो सही ॿुधाईंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहे त हिननि शयुनि ते ऐं उनजो तव्हां ॾिसो कहिड़ी बि मीडिया हुजे त जेकॾहिं पंहिंजो हाणे तव्हां ॾिसो असांजे हिन जंग जे हिन 2-3 ॾींहंनि में हामिद मीर साहब सही ख़बर ऐं सही रिपोर्टिंग कई आहे त उनखे अमेरिका बि जेको आहे मञियो आहे त हे सुठो सहाफ़ी आहे ऐं हिन सुठो लिखियो ऐं सचु लिखियो। उन में काई शइ लिकंदी कोन्हे, लोकल माण्हुनि खे सॼी ख़बर हूंदी आहे, छो त हीअ न्यूज़ बि असांजी लोकल आहे, मतिलबु ज़िले ताईं चऊं खणी, पोइ उन में जेको आहे सभु काई बि शइ लिकंदी कोन्हे। तंहिंजे करे असांजो हिन 7 साल थी विया आहिनि ऐं उन खे अॻिते बि अलाह साईं हिन खे हिमत ताक़त ॾींदो त सही लिखे सचु लिखे। ऐं मां त कोशिशि कई आहे त मां चवंदो आहियां त जेकॾहिं को मुंहिंजे लाइ लिखे थो ऐं मां में खामी आहे त जेकॾहिं उहो चवंदो ॾिसंदुमि ऐं हुन जेके ॻाल्हि खे पढ़ंदासीं त उहा जेका आहे असां पंहिंजो उन ते वरी माण्हू पोइ कमु करे त बाबा मूंखां इहा ग़लती थी त न आहे, थी आहे त माण्हू उनखे दुरुस्त कंदो आहे। तनक़ीद ई न थींदी, ख़बर ई न पवंदी त उन में जेको आहे कहिड़ी ख़बर पवंदी। तंहिंजे करे जीअं मूंखे अॼु चयो बि तव्हांखे ॿुधाई त मूंखे हिन चेयरमैनीअ अॻ में हिकिड़ो उहिदो अहिड़ो मिले पियो जेको हिन उहिदे खां तमामु वॾो उहिदो कंहिं सुठे बाला हुन ऐवान जो उहिदो, पर मां उहो जॾहिं उहिदो ॾिठो त उहो मूंखे अवाम खां परे पियो करे ऐं मां हिते अवाम खे टाइम न पियो ॾेई सघां। पोइ मां उन जो जेको आहे पार्टी खे अर्ज़ु कयो त मां मूंखे इहो उहिदो तमामु वॾो उहिदो आहे, माण्हू सिक सां खणंदा आहिनि, पर मां उहो न कयो, मां अवाम खां कटिजां पियो। त इन करे असांजी सियासत अवामी सियासत आहे। ऐं पोइ वरी पार्टीअ हीअ महिरबानी कई, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, तव्हां ॾिठो हूंदो त हे जेके डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे उन ते जेका शइ आहे उन ते कमु कयूं पिया ऐं पूरे ज़िले में कमु कयूं पिया। असां कॾहिं बि इहा शइ न ॾिठी आहे, जेके वसाइल आहिनि आहे माण्हू वसाइलनि ते कंदो आहे। हाणे हिन पंहिंजो असांजे सच्चाई न्यूज़ वटि जेके वसाइल आहे उहो वीचारा हिन हर शइ कई तव्हांजे लाइ। ऐं मां हिकु दफ़ो वरी जेको आहे सो पंहिंजे असांजे सच्चाई न्यूज़ जे दोस्तनि खे चवंदुसि महिनत कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं हर लिहाज़ खां। इनशा ताला तव्हांखे काई बि ज़रूरत हुजे हा तव्हां मूंखे ॿुधायो आहे त तव्हांजा इहे जेके बैनर आहिनि त इहे बि हिकिड़े ॾींहं में 2 ॾींहंनि में छपाए वठूं आहे, कोई अहिड़ो इशू न हुयो। ऐं पंहिंजी ॻाल्हि आहे जेको आहे पंहिंजो असांजा तव्हां चैनल आहियो हितां जा लिखो था ऐं माण्हुनि खे जेको आहे पंहिंजो उजागर कयो था, माण्हू ॾिसनि था ऐं इनशा ताला तव्हां सां हर वक़्तु हर लिहाज़ सां तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं गॾु रहंदासीं। जीए भुट्टो।